अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं इहा तमामु मज़ेदार रेसिपी जंहिंजो नालो आहे मैंगो सालसा। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां मां हिकु प्याले में विधो आहे कटियल अंब। हिकु वॾी साइज़ जो अंब खणी मां हुनखे नंढनि नंढनि पीसिस में कटे छॾियो आहे। बसर खयो आहे, हिकु वॾी साइज़ जो बसर खयूं ऐं हुनजो अधु मां विझां थी हिनखे नंढनि टुकड़नि में कटे छॾियो आहे। टमाटो खयो आहे हिकु विचोली साइज़ जो ऐं हुनजो अधु विझी रही आहियां। साओ बसर विझां थी तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। सवा धाणा विधा आहिनि 2 टेबल स्पून। मां अधु हेलोपिनो खयो आहे। हेलोपिनो बि हिकु साए मिर्च जी क़िस्म हूंदी आहे। लीमे जो रस विधो आहे तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब। अधु लीमो मां हिते विझी रही आहियां। लूणु विधो आहे तक़रीबन अधु टी स्पून जे क़रीब। थोरो कारनि मिर्चनि जो पाउडर विधो आहे। ऐं इहे सभु शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। ऐं असांजो मज़ेदार मैंगो सालसा बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कईंदो आहे तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।